बाबा साईं मुराद बाबा लाल साईं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जो मुराद लाल साईं यार इधर प्यारा वासियों ये तो जो असां लाल सरकार जी दरबार में मौजूद आहियूं। कराची विया हुआसीं नए एल्बम के बारे में म्यूज़िक डमी ॾियण विया हुआसीं कराची। वापसी थी आहे लाल साईं जी दरबार रोज़े में मौजूद आहियूं। अभी तो लाइव सभु था सभु दोस्त जेके भी मैसेज करे रहिया आहिनि दोस्तनि जी महिरबानी। अॼु असां कराची विया हुआसीं नए एल्बम के बारे में म्यूज़िक कई हुई। कराची को वापसी थी लाल साईं जी रोज़े ते आहियूं के लाइव मंज़र ॾेखारियूं। इंशाल्लाह लाल साईं जी दुआउनि सां नओं एल्बम तव्हां ॿुधंदव। इंशाल्लाह एल्बम में तव्हांजी मयार मुताबिक़ लखाऊं वधीक शइ ॾिसो पिया। कराची विया हुआसीं नए एल्बम जी म्यूज़िक ठही वई भाऊ मुमताज़ मोलाई जे। इंशाल्लाह एल्बम खां बाद वरी मुंहिंजो एल्बम रिलीज़ थींदो SR प्रोडक्शन जी कंपनी जे तरफ़ों ई। उहो एल्बम तव्हांजी मयार मुताबिक़ हूंदो। लाल साईं जी रोज़े सोचोसीं हाज़िरी भरियूं वधीक तव्हां ॾिसो पिया लाइव मंज़र ॿिया दोस्त भी असां सां मौजूद गॾु आहिनि। संगत ॾिसो पिया तव्हांखे असां लाइव मंज़र ॾेखारियूं पिया। कराची को वापसी थी तो लाल साईं जी ज़ियारत कयूं। सभु दोस्त ॾिसी रहिया आहिनि वॾी वॾी महिरबानी। कराची विया हुआसीं वरी वापसी में लाल साईं जी रोज़े ते आया आहियूं। ॾिसो पिया मौला जो रंग अल्लाह साईं हर मुस्लमान के ही ज़ियारत नसीब कंदो ऐं आले मोहम्मद जे वास्ते अली जी औलाद सब के इंशाल्लाह लाल सरकार जी असां रोज़े में आहियूं। कराची वापसी थी कराची विया हुआसीं नए एल्बम जी डमी ॾेई आयासीं। इंशाल्लाह ये एल्बम उन एल्बम खां और हूंदो। रंग ॾिसो पिया माना जेके भी दोस्त कमेंट्स कर रहे हैं मेहरबानी मेहरबानी सभी की मेहरबानी थैंक यू। अल्लाह शाबाश कलंदर जी नसीब कई आहे इंशाल्लाह। मुसलमान जी संगत भी गॾु आहे। जेके भी दोस्त कमेंट्स कर रहे हैं अल्लाह कंदो हर दोस्त जी दिल जी तमन्ना अल्लाह पाक पूरी कंदो। लाल साईं अॼु तो वीडियो लाइव पे ॾिसी रहिया आहियो। मुझे नए एल्बम जो भी इंतज़ार कजो। इंशाल्लाह मुमताज़ मोलाई जे एल्बम खां बाद असांजो एल्बम रिलीज़ थींदो। जेके भी लाइव में अची विया आहिनि दोस्त महिरबानी करे हिन लाइव के अॻिते शेयर कयो त जीअं असांजा दोस्त जेके भी लाल साईं जा दीवाना आहिनि उहे लाल साईं जी ज़ियारत नसीब कनि।